खैरपुर मां ख़बर ईंदाल खैरपुर भरसां ॻोठ टटे शहरी जे रहवासिन ज़ुबैर अहमद लांगा ऐं संदसि घरवारी वादल लांगा नेशनल प्रेस क्लब कंदरा जे साफ़िन अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दायो त असां 2021 में पंहिंजे माइटनि जी रज़ामंदी सां कोर्ट में परणो कयो हुआ। असां पाण में पंहिंजनि माइटनि सां ख़ुशि आहियूं, पर इन खां पहिरियां नंढे हूंदे मुंहिंजी घरवारी जो ज़बरदस्ती रिश्तो कयो वियो हो। तॾहिं हिन जी उमिरि फ़क़ति 8 साल हुई, जेका नासमझ गैर कानी हुई। जॾहिं मुंहिंजी घरवारी जवान अकिल बालिग थी त हिन पंहिंजी शादी प्यार जो परणो कोर्ट में कयो, जंहिंखां पोइ असीं ऐं असांजा रिश्तेदार पाण में ख़ुशि आहियूं। पर कुझु रिश्तेदार तालिब हुसैन चन्नू, गुलाम सरवर चन्नू, मोहम्मद मुराद चन्नू ऐं ॿिया कुझु नामालूम माण्हू हथियारबंदनि असांजे ॻोठ ते चढ़ाई करे फायरिंग कई ऐं कुझु माण्हू असांखे डंडा हणी ज़ख़्मी करे विधो। असांजी दाह कुकुन ते ॻोठ वारा पहुता, डंडा बिरदार माण्हुनि खे पकड़े पुलिस खे इतला करे इन्हनि खे पुलिस हवाले कयो, जॾहिं त ॿिया फरार थी विया। पर पुलिस हिन वक़्त ताईं को बि केस दाख़िल न आहे कयो। असीं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त असांखे जान जो ख़तरो आहे, जॾहिं कंदरा पुलिस जवाबदारनि सां बुट बणियल आहे। नोटिस वठी ईमानदार ऑफिसर खां इंक्वायरी कराए जवाबदारनि मथां कानूनी क़दम खयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।